हिकिड़े हंधि हिकिड़े इलाइक़े में माउ पुटु रहंदा हुआ। माउ पुट जो रहंदा हुआ। उन्हनि जो हिकिड़ो ॿकर किॾां ग़ाइबु थी वियो। माउ चवणु लॻी पंहिंजे पुट खे त बाबा ॾिस पंहिंजो ॿकर ख़बर कोन्हे किॾां वियो आहे, ग़ाइबु थी वियो आहे, किॾां वियो आहे। धनार सां गॾु ॿकरियूं चारण ॾिनियूंसीं त उतां हुन खां ग़ाइबु थी वियो आहे। वञी ॻोल्हे किथे मिली पवे, वॾो ॿकर आहे, ठीकु ठाक पैसा कंदो, वञी किथे ॻोल्हे अचे, ख़बर कोन्हे किॾां वियो। छोकिरो चवणु लॻो पंहिंजी माउ खे त मां वञा थो, पुछा काछा करियां थो, ॾिसां थो त आख़िर किॾां वियो ॿकर। छोकिरो निकिरी पियो। हाणे हिते हुते ॻोठनि में हेॾां होॾां पुछाऊं करणु लॻो। ख़बर पवनि त बाबा असां वटि ॿकर कोन्हे। वरी वियो झर झंग हिते हुते ॻोल्हे ॻोल्हे थकी पियो, ॿकर जो अतो न पतो। हाणे उहो बादशाही इलाइक़ो हुजे, हाणे निकिरी पियो ॿकर जी ॻोल्हा में, हलंदो फिरंदो। उन बादशाह जी बादशाही में कंहिं अहिड़े ॻोठ वटि आणे जो लंघ थियो, गुज़र थियो। ॾिठईं त हिकिड़े खूह तां औरत हिकिड़ी छोकिरी पाणी पी भरियो वञे, पर उनजो नकाब हुजे चहिरे ते। चवणु लॻो छोकिरो त हिन औरत हिन छोकिरी खे चहिरे ते नकाब, अखियूं त तमामु सुहिणियूं ख़ूबसूरत, चहिरे ते नकाब आहे छो भला? हिन एतिरो कुझु ॾिठो, वरी उतां ई गुज़री वियो। हलंदो पुछाऊं गाछाऊं कंदो नेठि किथां ख़बर पए त को हमरा हिन खे गॾियो सो। चवणु लॻो त बाबा किॾां थो वञे? त हीअ सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। उहो हमरा चवणु लॻो त यार इहो ॿकर तुंहिंजो हिते जो जेको बादशाह आहे उनजो सिपाही खणियो पियो विया, मूं ॾिठो। जी सफ़ा ईअं जा जी सफ़ा ईअं। ची पोइ वञा थो, इहो ॿकर हूंदो बादशाह वटि, ख़बर कोन्हे छला खणी वियो। आयो उन बादशाह वटि। बादशाह चवणु लॻो त ॾे ख़बर असांजो, माना मुंहिंजो ॿकर तव्हां वटि आयो आहे, ॻाल्हि ॿुधी आहे, सिपाही तव्हांजा खणी आया आहिनि। बादशाह हिकर त कावड़जी पियो, सो चवणु लॻो त सिपाहियुनि चयो त असांजी आबादी में तव्हांजो ॿकर पहुची वियो, तंहिंजे करे उहो ॿकर तव्हांजो वियो कुसिजी। छोकिरो चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह भेण ईअं त न करियां, घटि मां घटि असांखे इतला करियां, ॿुधाईं ॾोह ॾंड ॿियो कुझु थी आहे त भरे ॾियूं आहे, या तव्हां खां खणी माफ़ी वठूं आहे, असांजो ॿकर त न कुसराईंयो आहे। ची माठ करे हलियो न त हणी न क़ैद में। बादशाह एतिरो कुझु चयो। छोकिरो चवणु लॻो त भेण बाहि हेॾे, बादशाह भेण सभा ज़ालिम बादशाह आहे। निकिरी पियो उतां। हाणे उतां जो निकिरी पियो आयो, हलंदो फिरंदो वरी बि गुज़र उन ॻोठ तां थियो। ॻोठ तमामु वॾो हुजे, उन औरत उन छोकिरी जो घर को उन ॻोठ खां छिडो हुजे। ॾिठईं त वरी बि उहा छोकिरी दिलो पाणी जो भरियो पियो वेही, मुंहं ते नकाब हुजे। छोकिरो परेशान थी वियो, चवणु लॻो त हिन औरत हिन छोकिरीअ खे नकाब ई नकाब आहे, हिते त न को माण्हू न छा, आख़िर का वजह का ॻाल्हि। हमरा हिकिड़ो गॾियो हिन खे, उन खां पुछा कई हिन छोकिरे जी, ॾे ख़बर हिन छोकिरी हिन औरत खे मुंहं चहिरे ते नकाब आहे छो, छाजे करे? ॻोठ वारनि चयो, उन हमरा चयो, माना उन हमरा ॻाल्हि कई जेको ॻोठ में रहंदो। सो चवणु लॻो त यार असां बि इलीअ टाइम खां वठी इन छोकिरी इन औरत खे ॾिठो आहे, चहिरे ते नकाब ई नकाब आहे। नई हिते का आई आहे, असीं बि को नवां लॾे आया आहियूं, ख़बर कोन्हे, पर हीअ बि का नई का लॻे थी। न एतिरो माण्हू सां मिले थी, न ॻाल्हाए थी, न करे थी, न छा हरबुरू, अहिड़ो सिस्टम हिनजो को आहे कोन। बाक़ी असां जीअं ॾिठो आहे, असांजे ॿार बचनि मायुनि जी ॾिठो आहे त हिन खे नकाब ई नकाब आहे। छोकिरे जो एतिरा ॻाल्हि ॿुधी मननि जी, चवणु लॻो त हाणे इन सां ॻाल्हाइणो लाज़मी पवंदो। छोकिरो वरी उतां निकितो आयो पंहिंजे घर। माउ खे चवणु लॻो त अमां पाण वारो ॿकर वियो कुसिजी। चइबा इहो वरी कीअं, सॼी ॻाल्हि करे ॿुधायईं। ची को ॿनी ॿारे में पियो, को बादशाह जा सिपाही खणी विया, ध्यानु को उन्हनि जो थियो, धनार खां छेलो छॾाए वियो, हुननि कुसी छॾियो। मूं घणी कुझु चयो। बादशाह चवणु लॻो त माठ करे वे न, तोखे तो हणा क़ैद में, तो मूं माठ कयाऊं वरी आहे। चइबा बाहि ॾे बादशाह खे, अजय तोखे क़ैद में हणिया, छेला वरी ॿिया बि कई। चलो ठीकु आहे, हुन वटि कुझु मिड़ी 10-12 ॿकरियूं हुयूं ऐं कुझु दीनार बि हुन गॾु करे पाण वटि रखिया हुआ छोकिरे शादी जे लाइ। छोकिरे खे निंड न अचे राति जो। चवणु लॻो त औरत ख़ूबसूरत छोकिरी, मुंहं ते नकाब, चहिरे ते नकाब, वञी पुछा करियां त आख़िर राज़ छा आहे। ॿिए ॾींहुं सुबुह जो वरी निकिरी पियो, हलंदो फिरंदो नेठि आयो, अची उन छोकिरी उन जे घर आयो। छोकिरी खां मुखातिबु थियो, छोकिरी खां हाल अहिवाल वरिताईं, छोकिरी बि ॻाल्हायो। छोकिरो पुछा करणु लॻो त उन औरत खां, उन छोकिरी खां, त तुंहिंजो ॿियो को घर में वॾो भाती, को मर्द माण्हू कोन्हे छा? छोकिरी चवणु लॻी त इहा ॻाल्हि, इहो किसो न पुछा कर, वॾो दास्तान आहे, ख़बर कोन्हे कहिड़ी सज़ा आहे जेका मूंखे मिली आहे। ची इहो वरी कीअं? ची बसि इहा ॻाल्हि छॾे ॾे, आऊं कंहिं टाइम में बादशाह जी धीअ शहज़ादी हुअसि, मुंहिंजो पीउ मरी वियो, वज़ीर कब्ज़ो करे उहा बादशाही संभाली, ऐं आऊं उतां धितार जी, माना मूंखे उन कढी छॾियो, धिकारे कढी छॾियो, आऊं आई आहियां हिते। हाणे हिते ई पंहिंजो
अबरो सबरो जान पई हलायां, हिते ई वेठी आहियां। ची चलो तोसां एतिरी नाइंसाफ़ी न थी, पर चेहरे ते नकाब छो? ची इहा ख़बर कोन्हे कहिड़ी सज़ा मूंखे मिली आहे। नकाब वारी सज़ा, नकाब जी सज़ा मूंखे मिली आहे। नकाब मुंहिंजे चेहरे ते, ख़बर कहिड़ा ॾोह गुनाह जंहिंजी सज़ा मूंखे नकाब लाहिण जी कोशिशि करियां थी, पर नकाब चेहरे तां नथो लहे। नकाब जी सज़ा आहे मूंखे। छोकिरो चवणु लॻो त पोइ तूं टेंशन, तूं परेशान न थी। ॾिसां थो कंहिं वली, कंहिं बुज़ुर्ग, कंहिं दरवेश खे कोशिशि करियां थो त आख़िर छा मसइलो आहे तोसां। नकाब वारी छोकिरी चवणु लॻी इन छोकिरे खे त आउं तुंहिंजो इंतज़ारु कंदसि जे अगरि मुंहिंजो तूं इहो कमु करे ईंदे। हाणे उतां उहो छोकिरो निकितो, हलंदे फिरंदे कहिड़ी जॻह ते अची पुॻो। पुछा कंदो हुते त को अहिड़ो पोतल बुज़ुर्ग, को फ़क़ीर, को दरवेश, को वली हुजे अलाह वारो, जंहिंखां इन बारे में पुछा करियां। को हमरा गॾियो हाल वाल हिन कया। छोकिरे खे उहो हमरा चवणु लॻो त बाबा केॾांहुं निकितो आहीं? छोकिरे बि पंहिंजे हिसाब सां ॿुधायो, चवणु लॻो त आउं कंहिं दरवेश, कंहिं फ़क़ीर जी ॻोल्हा में निकितो आहियां। उहो हमरा चवणु लॻो इन छोकिरे खे त फलाणे हंधि हलियो वञ, काठ जी माड़ी आहे हिकिड़ी, काठ जी माड़ी, उते हिकिड़ो दरवेश रहे थो, तमामु वॾो पोहतल आहे। तुंहिंजो मसइलो उन खां हल थी वेंदो। उन हमरा जा छोकिरे थोरा मञा उतां थी करे काठ जी माड़ी पुछा कंदो कंदो नेठि अची उन जॻह ते पुॻो। राति वारो टाइम हुजे, सिॼ लथे वारो, अची पुॻो। दरवेश खां इन हाल अहिवाल कया। दरवेश पुछा करणु लॻो इन छोकिरे खां, अबा ॾे ख़बर ख़ैर मंझां आयो आहीं? जी दरवेश साईं, हिकिड़ो मसइलो खणी आयो आहियां, उहो जे अगरि मूंखे हल करे ॾींद तुंहिंजा थोरा। अलाह वारा माण्हू आहियो, अलाह जी इबादत कंदा आहियो, जेतिरी अलाह अव्हां जी ॿुधंदो एतिरी असांजी न ॿुधंदो, छो तव्हां इबादत वारा आहियो, इबादत कंदा आहियो। जी बाबा उहा त ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, अलाह त हर कंहिंजी ॿुधे थो, बेशक ॿुधे थो, छो कोन थो ॿुधे। पर चलो ठीकु आहे, तुंहिंजो मसइलो कहिड़ो आहे मूंखे ॿुधा। छोकिरो चवणु लॻो त बाबा फलाणो बादशाह हो, थो वियो गुज़ारे या कुझु थियो ख़बर कोन्हे, उते वज़ीर कब्ज़ो करे बादशाही हलाई, ऐं उन बादशाह जी शहज़ादीअ खां अहिड़ी सज़ा मिली वई, ख़बर कोन्हे छा आहे। हुनजे चेहरे ते हिकु क़िस्म जो नकाब आहे जेको लहे नथो। मूं उन खां हाल अहिवाल कया, तो हाणे इहो आहे मसइलो, आख़िर कहिड़ी वजह थी सघे थी। दरवेश चवणु लॻो त बाबा आउं पंहिंजे इल्म जे हिसाब सां ॾिसां थो, पढ़ाई करे करे दरवेश ॿुधायो त बाबा इन ते हिकिड़ी क़िस्म जी माना बददुआ आहे, माण्हुनि जूं बददुआऊं आहिनि। उहे बददुआऊं हुयूं त बादशाह खे, पर बादशाह त वियो गुज़ारे, उन बि नतीजा ॾिना, सकरात में पई गुज़ारे वियो, ऐं उनजे वज़ीर बादशाही ते कब्ज़ो कयो। हाणे हिन ते शामत किरी बादशाह जी शहज़ादी ते, सो इहो नकाब लहे कोन थो। ग़रीबनि जूं बददुआऊं आहिनि, पर हाणे मसइलो ॾाढो ॾुखियो आहे, तंहिंजे करे इहे शइ माना ईअं थी वई आहे। हिते उहो छोकिरो चवणु लॻो उन दरवेश खे, दरवेश साईं पोइ इन जो को हल? ची हल इन जो आहे, कुझु शर्त आहिनि दरवेश जा, शर्त ची कुझु शर्त आहिनि, जे अगरि उहो पूरा करे ईंदे, उहे कमु करे ईंदे त नकाब लही वेंदो, बददुआऊं हटी वेंदियूं। दरवेश खे छोकिरो चवणु लॻो त दरवेश साईं ॿुधायो छा करिणो आहे? चीअं हिकु सोनू घोड़ो खपे, साह वारो न, सॼो सोन जो ठहियलु सोनू घोड़ो खपे, ऐं हिकिड़ी नेक औरत खपे, पाक औरत खपे, ऐं टी ॻाल्हि त 1000 दीनार खपनि। टई शयूं आणे ॾे मूंखे, पोइ इन नकाब जो बंदोबस्तु पाण करियूं था। छोकिरो परेशान थी वियो त हाणे इहे 3 शयूं तमामु ॾुखियूं आहिनि, कीअं आणजनि? दरवेश चवणु लॻो त बाबा हाणे इहो मसइलो अथई, इहो जे अगरि हल करे छॾी त इन छोकिरी, इन शहज़ादी जो नकाब लही वेंदो। दरवेश खां थी चवणु लॻो त हाणे इहो कमु सिघो ऐं जल्दी करे ईंदसि। आयो उन नकाब वारी छोकिरी वटि। दरवेश जेको कुझु चयो, उन छोकिरे उन नकाब वारी छोकिरी उन शहज़ादी खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। शहज़ादी चवणु लॻी, जंहिंजो नकाब चेहरे ते, सा चवणु लॻी त हाणे इहो कमु त तमामु ॾुखियो आहे, कीअं कंदे? 1000 दीनार किथां आणींदे? 1000 दीनार वॾी ॻाल्हि आहे, ऐं सोन जो घोड़ो किथां मिलंदो, ऐं नेक पाक औरत किथां मिलंदी? शहज़ादी खे उहो छोकिरो दिलासा ॾेई चवणु लॻो, तूं इंतज़ारु मुंहिंजो कजां, इहे शयूं आउं आणे ॾींदुसि। छोकिरो निकिरी पियो। पुछाऊं ॻाछाऊं कंदे 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 नेठि हिकिड़े हंधां ख़बर पएसि त अबा फलाणे हंधि हिकिड़ो वॾो सौदागर आहे, वॾो सौदागर, उन वटि सोन जो घोड़ो आहे। आयो उन सौदागर वटि, सौदागर खां हाल अहिवाल कयईं। सौदागर चवणु लॻो त सौदागर, अलाह जो ॾिनो तो वटि सभु कुझु आहे, पर हिकिड़ो मसइलो थी पियो आहे। जी कहिड़ो? जी हाणे हीअ ॻाल्हि हीअं अथई, दरवेश घुरियो आहे सोन जो घोड़ो। मूं उहा ॻाल्हि ॿुधी आहे त सोन जो घोड़ो सिर्फ़ु तव्हां वटि ई मौजूदु आहे, जे न इहो सोन जो घोड़ो तव्हां मूंखे ॾियो त तव्हांजा थोरा थी पवंदा। सौदागर चवणु लॻो, तुंहिंजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, सॼो किसो करे तो मूंखे ॿुधायो आहे। तूं फलाणे बादशाह जी ॻाल्हि पियो करीं जेको गुज़ारे वियो आहे, उनजी धीअ ते कोई अज़ाब आहे,
ऐं उन जे लाइ तूं ही मसइलो आहे माना उन जे लाइ सोने घोड़े जी तलाश में आयो ऐं चई हाओ चई पोइ ही उहो ई सोन जो घोड़ो उन बादशाह मूंखे तोहफ़े तौरु ॾिनो हो। चई सची चई हाओ चई हाणे पोइ हुन जे अगरि मूंखे तोहफ़े तौरु ॾिनो आहे त पोइ तोखे आयो तूं भले खणी वञ। चई ईअं करियां चई हा ईअं कर हुननि जी धीअ सां शाम ते लही वेंदी सौदागर अवा हिन खे सोन जो घोड़ो छोकिरे खे ॾेई छॾियो। छोकिरे जो तां सोन जो घोड़ो खणी सिधो आयो दरवेश वटि। दरवेश चवणु लॻो दरवेश साईं सोन जो घोड़ो आऊं खणी आयो आहियां सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। दरवेश चवणु लॻो त बाबा हाणे पहिरीं ॻाल्हि तो माना पूरी कई हाणे नेक औरत किथां आणे ॾे। वियो पुछाऊं ॻाछाऊं कंदो कंदो नेठि हिकिड़े हंधा ख़बर पयसि त फिलाणे हंधि हिकु हारी जी धीउ आहे पाक छोकिरी आहे नेक छोकिरी आहे। आयो अची उन हारी खे इल्तिजा करणु लॻो चवणु लॻो त तव्हांजी धीउ नेक आहे मूंखे ॾियो कुझु बि कोन थींदो आऊं साख ॾियां थो ऐं तव्हांजी धीउ कुझु बि कोन थींदो सिर्फ़ु दरवेश चयो आहे ऐं तव्हां मूंखे ॾियो। हारी उन छोकिरे ते एतमाद ऐं भरोसो कयो। दरवेश जी बि ॻाल्हि ॿुधी माण्हू मञंदा हुआ दरवेशनि उन्हनि खे उन टाइम ते सो उहा नेक छोकिरी उनखे गॾाए ॾिनई। छोकिरो उहा नेक औरत उहा नेक छोकिरी माना उनखे वठी ऐं सिधो आयो दरवेश वटि। दरवेश खे बि ख़बर पइजी त बिल्कुलु ई नेक छोकिरी आहे। अची हाणे 2 शर्त तो पूरा कया हाणे टियों 1000 दीनार आणे ॾे मूंखे किथां। छोकिरो चवणु लॻो त 1000 दीनार ॿियो त केरु ई कोन ॾींदो मुश्किल ॾे बाक़ी 1000 दीनार मूं गॾु कया आहिनि मुंहिंजी शादी जे लाइ मूं वटि पियल आहिनि सा तोखे आऊं आणे ॾींदसि। चई तुंहिंजी मर्ज़ी आहे टियों शर्त पूरो कर। हाणे उतां निकिरी पियो सिधो आयो पंहिंजे घर पंहिंजी माउ खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई ऐं 1000 दीनार खणी वरी उतां निकिरी पियो सिधो आयो दरवेश वटि। दरवेश खे सोनू घोड़ो बि हिन ॾिनो 1000 दीनार बि ॾिना ऐं उहा नेक औरत जेका हुई पाक छोकिरी सा बि हुई दरवेश खे ॾिनई। दरवेश खे 2 शयूं मिलियूं। दरवेश चवणु लॻो त जेको कमु मूं चयो सो तूं करे आहीं। त छोकिरो चवणु लॻो दरवेश साईं ही 2 शयूं मूं तोखे आणे ॾिनियूं जेके तव्हां शर्त रखिया हाणे तव्हां हिननि जो छा कंदो। चई हाणे हल तूं मूंसां गॾु हिननि जो छा थो करियां। अबा हाणे उन नेक औरत ऐं 1000 दीनार उते ई दरवेश रखिया सोनू घोड़ो उतां हिननि खयो। सोनू घोड़ो दरवेश ऐं उहो छोकिरो निकिरी पिया हलंदे फिरंदे आया हिकु सौदागर जे घर। उहो सौदागर त को वीचारो गुज़ारे वियो हुजे उन जा बच्चा ऐं उनजी माना ज़ाल हुजे उहा बेवा सना सना बच्चा हुजनि। आयो उन दरवेश सोनू घोड़ो उन्हनि खे ॾिनो। छोकिरे जॾहिं इहो लका ॾिठो त पुछा करणो दरवेश खां दरवेश छा आहे त हिते दरवेश चवणु लॻो त बाबा दरअसल सोनू घोड़ो हिन जे पीउ जो ई हो। हिन जेका बि मिल्कियत हुई हेॾां होॾां सभु विकिणी करे ज़मीन वरितई। उन ज़मीन जी खोटाई मुंहिंजा सोनू घोड़ो मिलियो हिननि खे ऐं उहो ई बादशाह उन शहज़ादी जो जेका नकाब वारी उन जो पीउ बादशाह उनखे ख़बर पई उहा बनी फॿाए वियो सोनू घोड़ो बि हिननि जो खणी हलियो। हिकिड़ी त शामत हिननि जी बदुआ उहा हिन खे लॻी बादशाह खे। हाणे इहा हिननि जी अमानत आहे सा हिननि खे मिली वई हीउ वीचारो वञी पंहिंजा जान वग़ैरह हलाइनि। छोकिरे जो ॻाल्हि ॿुधी सो चवणु लॻो दरवेश खे दरवेश साईं कमु तूं भलो पियो करें। वरी उतां इहो कमु करे आया वरी उन दरवेश नेक औरत खे वरितो। नेक औरत खे वरितई ऐं उन छोकिरे खे बि गॾु वरितई। आयो कंहिं अहिड़ी जॻह ते हिकिड़ो भलो सेठ हुजे ईमानदार वफ़ादार माण्हू हुजे मिल्कियत हेॾां होॾां उन जी ठीकु ठाक हुजे ऐं पोइ उन हारी खे बि घुराई जेको उन छोकिरी जेका पाक छोकिरी उन जा माउ पीउ उन्हनि खे बि घुराई। उन्हनि खे चवणु लॻो त हीअ नेक पाक छोकिरी आहे हिन सेठ खे परणाए ॾियूं था पैसो वग़ैरह तमामु जाम ई वफ़ादार ऐं सुठो माण्हू आहे। हारी चवणु लॻा त बाबा भली ॻाल्हि आहे असीं अॻे ई परेशान हुआसीं असांजी छोकिरी जे रिश्ते जे लाइ ये दरवेश साईं जे अगरि तूं हिते जो रिश्तो कराईं त असांखे मंज़ूर आहे उते उन शादी कराए छॾी। छोकिरो पुछा करणु लॻो उन दरवेश खां दरवेश तूं नेक पाक छोकिरी तो इन सेठ खे परणाइनी इन में कहिड़ी ॻाल्हि आहे। दरवेश चवणु लॻो त उहो ई बादशाह उन नकाब वारी शहज़ादी जो पीउ तमामु ग़लति कमु कयईं। हिन जी माई तमामु नेक ऐं पाक हुई इन सेठ जी उनखे उन ग़लति नज़रनि सां रखियो ऐं जॾहिं हुनजी सोबत में न आई त उनखे माराए छॾी। सो हाणे हिन वीचारे जूं बदुआऊं हुयूं उन बादशाह खे सो हाणे हिन खे नेक पाक औरत वरी वापसी अहिड़ी आणे ॾिजे त बदुआ इहा बि लहंदी। तो इहो कमु ईअं कयोसीं। छोकिरे चवणु लॻो उन दरवेश खे दरवेश साईं कमु तुंहिंजा तमामु भला। हाणे आयो वरी वापसी आया 1000 दीनार उन दरवेश खयां चई हाणे हल मूंसां गॾु। छोकिरे खे वरितई 1000 दीनार दरवेश खयां खणी करे आया कंहिं अहिड़े ॻोठ में सफ़ा वीचारा ग़रीब मिसकीन हुजनि सो उते सभिनी खे पैसा उहे 1000 दीनार माना विराए ॾिना उन दरवेश।
छोकिरो चवणु लॻो त बाबा हिन माण्हुनि खे ई तो 1000 दिनार विराए ॾिना। जी बाबा इहा मिल्कियत हिननि जी आहे। बादशाह कंहिं टाइम में हिननि खां पैसा वग़ैरह खसिया हुआ वज़ीर जे चवण ते। सभु वज़ीर जा कम हुआ इहे। केॾी महिल बादशाह बि ख़राबु माण्हू हो त वज़ीर बि चोरींदो हो त हिननि वीचारनि खां कई ख़ज़ानू व्याज ही हू हिननि खां वरिती, हिननि खे माना लुटियईं फुरियईं। थो हिन ग़रीबनि जो हक़ आहे। 1000 दिनार उन टाइम में वॾी ॻाल्हि हुई, हींअर बि वॾी ॻाल्हि आहे न। सो ई हिननि जो हक़ हिननि खे विराए ॾिनूं। हिननि ग़रीबनि जी बि का बददुआ हुई। हाणे उहा बददुआ उन बादशाह ते लड़ी। बादशाह सकरात में अची बादशाह त मरी हलियो। उन्हनि जी बददुआ ही ग़रीब वीचारा ईंदा आहिनि शहज़ादी खे अची लड़ी। तंहिंजे करे उनजो नक़ाब लहे कोन थो। छोकिरे जो इहा ॻाल्हि ॿुधी सो चवणु लॻो त दरवेश साईं कम तुंहिंजा तमामु भले मां भला। आया वापसी उन आस्थाने ते। दरवेश चवणु लॻो उन छोकिरे खे त ॻाल्हि ॿुध, हाणे तूं भले हलियो वञु। अॼोकी राति अलाह जी इबादत कंदसि दिलि खोले ऐं तहजदूं पढ़ंदसि। उन में दुआऊं कंदसि त इन छोकिरीअ जो नक़ाब लही वेंदो इन शहज़ादी जो। ऐं ग़रीबनि खे जेके शयूं बादशाह कयूं से सभु वापसी मिली वियूं। सो उहे बि राज़ी थी विया आहिनि। हाणे पोइ सुभाणे सुबुह जो उन शहज़ादी वटि वञिजां ऐं इहो नक़ाब लाराइजां। छोकिरो चवणु लॻो उन दरवेश खे, दरवेश साईं भले ठीकु आहे। छोकिरो आयो सिधो उन शहज़ादी वटि जंहिंखे नक़ाब हुजे। सॼी ॻाल्हि सॼो किसो करे ॿुधाई। चवणु लॻो त हाणे अॼोकी राति हिते रहां थो, पोइ सुबुह जो कोशिशि कंदसि नक़ाब मन तुंहिंजो लही पवे। जॾहिं अची राति थी, ख़ैरनि जो राति गुज़री, सुबुह अची थियो त हिते अलाह खे यादि करे शहज़ादी चवणु लॻो उहो छोकिरो त हाणे नक़ाब ला। नक़ाब जीअं लाथई नक़ाब लही हलियो। नक़ाब जो लथो त शहज़ादी अहिड़ी हुजे, हुसन में ज़ोर हुजे। छोकिरो ॾिसी चवणु लॻो त माशाअल्लाह, अलाह साईं तोखे बणायो आहे। शहज़ादी बि ॾाढी ख़ुशि थी त मुंहिंजो नक़ाब लही वियो ऐं हुनखे ख़ुशी थी वई। चवणु लॻी त माना वाह जो कमु तो कयो, तुंहिंजा थोरा आऊं लाहे कोन्ह सघां। छोकिरो चवणु लॻो त तुंहिंजो नक़ाब लही वियो, ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे, हाणे आऊं वञा थो। शहज़ादी चवणु लॻी वञी किॾां थो? बादशाही मुंहिंजी वई त वई, मुंहिंजे पीउ जेके ग़लति कमु कया से कया, सो मूंखे बादशाही नथी खपे। मुंहिंजो नक़ाब तो लाराए छॾियो ऐं नक़ाब अले कॾहिं खां मुंहिंजे चहिरे ते हो। हाणे आऊं तुंहिंजी ज़ाल थींदसि, जेको बि ॾुख सुख हूंदा तोसां ई गुज़ारींदसि। तो मुंहिंजे लाइ, मुंहिंजे करे 1000 दिनार पंहिंजी शादी जे लाइ गॾु कई। घटि मां घटि आऊं तुंहिंजी कुंवार त थियां, आऊं ई तुंहिंजी कुंवार थींदसि। छोकिरो बि ॾाढो ख़ुशि थियो। उन शहज़ादी खे वठी करे सिधो पंहिंजे घर आयो। पंहिंजी माउ खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। चवणु लॻो त अमां हाणे मुंहिंजी कुंवार ही आहे। मां दुआ ॾींदी रही ऐं चवणु लॻी त बाबा अव्हां जी जोड़ी सदाईं सलामत रहे। सो नेठि हुननि शादी करे छॾी ऐं बाक़ी बक़ाया ॾींहं ज़िंदगी जा हसी ख़ुशी सां सुठे नमूने सां गुज़ारण लॻा। सो दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। में चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।